पुटा अचो 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 अचो। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पुटा वेहो 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 वेहो। बाबा छोकरे खे ॾिसी करे लॻे थो छोकरे खे तरबियत सुठी मिलियल आहे। बिल्कुल बिल्कुल पुटा सही आहे बिल्कुल छोकरो सुलझियल आहे। पुटा आया न संभव पकोड़ा खणी आ पुट। हाँ बाबा अचा तो। पुटा वठो वठो बाबा खाओ खाओ खाओ। अभी मजा आएगा ना भिड़ो। और हेलो हेलो और हेलो हेलो। पुटा नालो छा आहे तुंहिंजो? चाचा हिन जो नालो रमू आहे। अच्छा अच्छा नालो ॾाढो सुठो आहे। पुटा घणो पढ़ियल आहीं? चाचा रमू ग्रेजुएट कई आहे। ग्रेजुएट मतलब? चाचा मतलब 14 दर्जा पढ़ी वेठो आहे। अच्छा अच्छा अच्छा। बाबा छोकरे जे बारे में त पुछा करी न छोकरो कम कहिड़ो कंदो आहे। हा पुटा हा। पुटा कमु कहिड़ो कंदो आहीं? चाचा मुंहिंजो भाउ चूने लॻाइण जो कमु कंदो आहे। चूनो? हा चाचा इहो चूनो जो जॻहियुनि खे रंग लॻाइण जो कमु कंदो आहे। अच्छा अच्छा रंग जो कमु। बाबा साहिल गार्डन जो भाउ पियो ॻाल्हाए छोकरे खां त कुझु ॻाल्हि न। पुटा तूं सही थो चईं पुटा सही थो। पुटा रमो घणो कमाईंदो ई महीने में? बाबा ॾिसजां हींअर जवाब हिनजो भाउ ई ॾींदई। चाचा मुंहिंजो भाउ तकरीबन महीने में लॻभॻि 30,000 कमाए थो वञे। तूं बिल्कुल न ॻाल्हाइजे। पुट रमो 15 ॾींहंनि जा घणा थो कमाई? चाचा मुंहिंजो भाउ 15 ॾींहंनि में। बाबा पुछे दी त। पुट रमो तूं ॿुधा 15 ॾींहंनि जा घणा कमाईंदो आहीं? चाचा मुंहिंजो भाउ रमू 15 ॾींहंनि जा 15,000 कमाईंदो आहे। अरे तूं माथे करे छो न थो वई? पुट रमो तूं ॿुधा हिकिड़े ॾींहं में घणा थो कमाई? 1000 कमाईंदो 1000 कमाईंदो हिकु ॾींहं जो 1000। बाबा हे त गुणो आहे।